नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। हमारी खबर ॾिना त गुस्ताख सिंध पारां उस्तादनि जी मुतालबनि मंज़ूर न थियण ख़िलाफ़ सॼे सिंध में 11 मार्च खां एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। इन सिलसिले में गुस्ताख जे मरकज़ी सदर हाजी मोहम्मद अशरफ खशकेली, गुस्ताख सखर डिवीज़न जे सदर गुल हसन शर, गुस्ताख मोरो जे सदर राशिद मसूद अब्बासी, रियाज़ अहमद मेमर मोरो में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुस्ताख सिंध पारां उस्तादनि जी फलाही ऐं बहबूद लाइ सूबाई वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी तालीम सां मुसलसल मुतालबनि जी मंता लाइ गॾिजाणियूं ऐं मीटिंगूं रखियूं वयूं, मगर तालीम खाते पारां असांजे मुतालबनि जे हिन महिल ताईं मंज़ूर न कयो आहे, सिर्फ़ दिलासा ॾींदा रहिया आहिनि। इन सिलसिले में 11 मार्च खां सॼी सिंध में एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान कयूं था। 11 मार्च ते सिंध जे समूरनि तालुक़नि हेडक्वार्टर में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। 12 मार्च ते सखर घोटकी खैरपुर ज़िले जे हेडक्वार्टरनि जे प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरा कया वेंदा, जॾहिं त इन खां पोइ सिंध जे ॿियनि ज़िलनि शिकारपुर, मीरपुर ख़ास, उमरकोट, तरपारकर, कराची डिवीज़न जे 6 ज़िलनि समेत हैदराबाद, सिजावल, ठट्टो, टंडोलाया, दादू, चंदो, मोहम्मद खान, बदीन, मटियारी, जामशोरो, शहीद बेनज़ीराबाद, नौशरो, फिरोज समेत ॿियनि ज़िलनि में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा ऐं अलामती बुख हड़तालूं कयूं वेंदियूं। जॾहिं त 28 मार्च ते समूरनि सिंध जा उस्ताद कराची प्रेस क्लब ते पहुची चीफ मिनिस्टर हाउस ताईं लॉन्ग मार्च करे धरणो हणंदा। इन्हनि वधीक चयो त इन तहरीक दौरान बोर्ड जे 9 ऐं 10 क्लास जे इम्तिहाननि जो मुकमल बाइकआउट कयो वेंदो ऐं इम्तिहान बि ॾियण न ॾींदासीं। हिननि चयो त सिंध हुकूमत वटि का बि तालीमी दोस्ती न आहे, हिन जा जाइज़ मसइला बि हल नथा कया वञनि। असांजे जाइज़ मसइलनि ऐं मुतालबनि हल न थियण करे उस्तादनि में बेचैनी छायल आहे। हिननि चयो त गुज़िरियल 15 सालनि खां सिंध में हिकु ई पार्टी जी हुकूमत आहे, जंहिं उस्तादनि जे जाइज़ मसइलनि खे अॼु ताईं हल न कयो। हिननि चयो त उस्ताद पैगंबरी पेशो आहे ऐं असां पंहिंजे पेशे सां सचाई सां ड्यूटी करे रहिया आहियूं। हिननि चयो त असांजा 10 नुकाती मुतालबा आहिनि, जंहिंमें SHT ऐं मुसाफ़ती ग्रेड जे उस्तादनि खे टाइम स्केल ॾेई 20 ग्रेड ॾिनो वञे। सिंध यूनिवर्सिटी IBA ATS ऐं इकरा यूनिवर्सिटी जे पास थियल उस्तादनि खे पको कयो वञे। SLT खां हेड मास्टर तौर ते GST खां HST जा प्रोमोशन जल्दी कया वञनि। 2012 खां भर्ती थियल मुख़्तलिफ़ ज़िलनि जे उस्तादनि खे पगारूं ॾिनियूं वञनि। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे फ़ैसिले जी रोशनी में सिंध जे उस्तादनि ऐं ॿियनि समूरनि रिटायर्ड उस्तादनि खे ग्रुप इंश्योरेंस ॾिनी वञे। सिंध जे उस्तादनि समेत समूरनि मुलाज़िम खे गवर्नर हाउस, चीफ मिनिस्टर हाउस, सिंध सेलमी बिल्डिंग, सिंध सिविल सेक्रेटरीट, सिंध हाई कोर्ट जे मुलाज़िम बराबर अलाउंस ॾिना वञनि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां ताज़ो सब्जेक्ट ऐं तालुका एजुकेशन ऑफिसर जे पोस्टनि लाइ ॾिनल इश्तारनि में क्वालिफिकेशन खे ख़त्म करे पुराणे तौर तरीक़े मूजिब भर्तियूं कयूं वञनि। इन मौक़े ते मुनीर अहमद सियाल, मोहम्मद याकूब डेलो, अब्दुल हफीज़ मेमन, मुश्ताक सोलंकी, रियाज़ मेमन ऐं ॿिया उस्तादनि पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।